बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम अली नारे जो अॼु सेप्टेंबर की 17 तारीख़ है ऐं ॻोठ डंडई नारे जा जेको यूसी बिलाड़ो ऐं तहल के गंबट में वाक़ आहे। बरसात जे एतिरनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ अॼु बि हिन ॻोठ जी ऐं हिन जे आसपास वारे ॻोठनि जी इहा हालत आहे जो मुकमल ॻोठ पाणी जे लपेट में मौजूदु आहिनि ऐं हीअ ॻोठाणा जेके हिन पाणीअ वारी कैफ़ियतुनि में पंहिंजी ज़िंदगी ॾुखियनि हालातुनि में गुज़ारे रहिया आहिनि। हीअ जेको पाणी आहे दरअसल इहो सिर्फ़ु बारिश जे करे न आयो आहे। बारिश खां पोइ हेॾो मथां ई पट खां बचल शाह ऐं नईम खल जूं ज़मीनूं आहिनि, उन ज़मीनुनि खे हुननि बचाइण जे लाइ कट हणी करे हिननि साइड पाणी कढियो आहे ऐं उन्हनि पाणिनि हिन हेठाइनि जे साइड जेके घर आहिनि ॻोठ आहिनि उन्हनि खे ॿोड़ियो आहे। हाणे इन पाणीअ जे करे हितां वारे ॻोठ वारनि जी जेका ज़िंदगी आहिनि तमामु घणी दरपदरी वारी ऐं तकलीफ़ वारी थी आहे। इन पाणीअ जे करे केतिरनि ई बीमारियुनि कर खयूं आहे। इन पाणीअ वारी ख़राबु सूरत हाल जे करे गैस्ट्रो, कालरा, डायरिया ऐं डेंगी ऐं मलेरिया जहिड़ी बीमारियुनि जो तमामु घणो रेशो हिते वधी रहियो आहे। ऐं हीअ जेको पाणी मां हिन टाइम ते ॾिसां थो पियो एॾो ख़राबु थी हलियो आहे, एॾो गंदो थी हलियो आहे जेको जीअं कुझु ॾींहं गुज़रंदा तीअं अञा वधीक बीमारियुनि जो सबबु बणिजंदो। केतिरा ई आसपास में मां रोडनि सां ॾिठा त जानवर मुआ पिया हुया जंहिंजा लाश हुते पिया हुया। जेकॾहिं हीअ कैफ़ियत अञा वधीक कंटिन्यू रही त हीअ ॻोठण वारा जेके आहिनि जहिड़े ई दुनिया जे अंदरि हिकिड़ी दोज़ख जहिड़ी ज़िंदगीअ खे मोह ॾेई रहिया आहिनि। ऐं हितां जा जेके बि नुमाइंदा आहिनि, जेके वस वारा आहिनि, जिन जे करे हीअ एरिया, हीअ ॻोठ, हीअ आबादी जेका आहे तबाहीअ में आई आहे, उहे हिन टाइम ते लड़ी न आया। न हिते को राशन पहुचाइण वारो को आयो आहे, न हिन टाइम ते का मेडिकल कैंप लॻी आहे ऐं न ई उन खां अलावा कंहिं ॿिए तरह जी काई सहूलियत हिते मुहैया कई वई आहे। आउं हिन वस वारनि खे बि रिक्वेस्ट कयां थो त ख़ुदारा हिन एरिया खे पंहिंजे नज़र में रखो, मेन प्रायोरिटी ते रखो ऐं हितां वारे माण्हुनि खे बि कुझु सहूलियतूं ॾियो त जीअं हीअ ॻोठ वारा पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ उन नॉर्मल ज़िंदगी जी तरफ़ ॾे मोटी अचनि। ऐं ॿी सूरत में हीअ जेको पाणी आहे इन पाणीअ खे नेकाल जे लाइ वॾी मशीनरी खणी अची करे घटि में घटि नेकाल करायो वञे। हे ई उहो पाणी आहे जेके मथां पट खां बचल शाह नईम खल जे ज़मीनुनि मां निकिरी हिते आयो आहे। सिर्फ़ु हिननि ॻोठनि खे न ॿोड़ियो अथनि, हिननि ॻोठनि खां अॻिते जेको खोड़ा ऐं गंबट आहे जंहिं जॻह ते तव्हां मीडिया ते तव्हां ॾिसंदा रहो काफ़ी तइदाद में पाणी हिन टाइम ते बीठो आहे, उहो पाणी बि हिन ई पटे खे ॿोड़ींदो हेॾे अॻिते आयो आहे। ख़ुदारा कुझु अखियूं खोलियो, हिन इंसाननि जी ज़िंदगीअ जे लाइ पंहिंजी ज़हन टाइम कढो ऐं अॻिते वधी करे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो। उहे अंदरियां घर आहिनि जेके ॻोठ डंडई नारे जे अंदरि मौजूदु आहिनि ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन टाइम ते बि ॻोठ जे अंदरि पाणी मौजूदु आहे ऐं हिन पाणीअ जे करे तमामु घणनि तकलीफ़ुनि में इन्हनि ॻोठ वारनि माण्हुनि तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसो था हिन पाणीअ जी कैफ़ियत जो करे घणे भाङे जेको अंदरियों हिसो आयो असां नथा विज़िट करे सघूं, पर तव्हांखे इतां अंदाज़ो थींदो वेंदो जेके ॿाहिरीं साइड ॾांहुं हिन साइड जेके घर आहिनि उहे कहिड़ी कैफ़ियतुनि में मौजूदु आहिनि। ख़ुदारा हिननि ॻोठनि ऐं हिननि घरनि